ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 13 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त जर भरत जी राजा रघुगुन के हिकिड़े शाहूकार वापारी जी कथा ॿुधाईनि था त कंहिं ॻोठ में हिकिड़ो वापारी रहंदो हो, जेको हिकु दफ़ो माल विकिणण वास्ते ॿिए पासे निकिरी वियो, लेकिन पाण सां गॾु को बि नौकर न खणियाईं, छो त हू वॾो कंजूस हो। तंहिं करे हुन को बि नौकर पाण सां गॾु न खणियो ऐं उन वजह सां ही जॾहिं जंगल में वियो तॾहिं 6 चोरनि हिन जो पीछो करणु शुरू कयो ऐं कुदरत सां उन ॾींहुं वापारी रस्तो भुलिजी जंगल ॾांहुं निकिरी वियो ऐं परे परे ताईं उन जंगल में वापारी खे का बि बस्ती ॾिसण में न थे आई। तॾहिं चोरनि इहो सुठो मौक़ो सम्झी उन वापारी खे लुटे छॾियो। पोइ वापारी उन जंगल में घणा ई ॾुख ॾिठा ऐं आख़िर डोड़ंदो किरंदो अची हिकिड़े खूह में किरियो, जंहिं जे मथां हिकिड़ो बरगद जो वण हो, जंहिं जी हिकिड़ी टारीअ खे वापारी जले पाण खे उन खूह में किरण खां बचायो। ऐं उन टारीअ में मथां 2 कुआ वेठा हुआ, जिन मां हिकिड़ो अछे कलर जो हो ऐं ॿियो कारे कलर जो। ऐं उन खूह में हिकिड़ो नांग पंहिंजा फन खोले वेठो हो त ही माण्हू किरे त मां इन खे डंग हयां। एतिरी में उन खूह जे मथां हिकिड़ो माखीअ जो मानारो उन वापारी खे नज़र आयो, जंहिं मां माखीअ जो फुरो फुरो किरी अची उन वापारी जे वात में किरण लॻो, जंहिंखे चखे हू आनंद वठणु लॻो। ऐं अहिड़ी ई तरह हिकिड़े ॾींहुं कुअनि उन टारीअ खे कुतरे छॾियो ऐं उहो वापारी उन खूह में किरी नांग जे डंगण करे मरी वियो। सभई चयो जय सिया राम। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे 13 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। इहा कथा ॿुधी राजा रघुगुन जर भरत खे चयो त हे महाराज, मूंखे हुन शाहूकार जो वॾो अजब थो लॻे त हू हिकिड़ी बूंद माखीअ जी मिठास में ख़ुशि थी रहियो हो ऐं टारी जले मथे चढ़ी न थे आयो। ही ॻाल्हि ॿुधी जर भरत चयो त हे राजा, तुंहिंजो ख़्वाह सभिनी संसारी माण्हुनि जो बि साॻियो ई हाल आहे, जे घणनि क़िस्मनि जा ॾोह करे पंहिंजे कुटुंब खे पालीनि था ऐं कंहिं बि तरह संतोष न रखी हमेशह लालच में वधंदा वञनि था, लेकिन 2 घड़ियूं पंहिंजे पैदा ऐं पालन करण वारे परमेश्वर जो सुमरन ऐं ध्यानु नथा कनि। वरी जॾहिं को उन्हनि सां हरि भॼन करण जो ज़िक्र कंदो आहे, तॾहिं हू चवंदा आहिनि त असांखे पंहिंजे कमनि खां वांदिकाई नथी मिले, कहिड़े वक़्तु भगवंत भॼन ऐं सुमरन करियूं। सो ए राजा, हिन जीव खे तूं उहो वापारी सम्झ। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ऐं मन, जेके 8 ई पैर आदमीअ सां लॻा पिया आहिनि, तिन खे तूं चोर सम्झ। संसार ऐं कुटुंब वारनि खे उन्हनि 6 भूतनि जो हिमायती सम्झ। हिन जीव खे वापारी उन करे चयो वियो आहे जो हू धर्म ऐं ज्ञान वधाइण जे वास्ते हिन धरतीअ ते आयो आहे, लेकिन वधाइण जे बदिरां उल्टो ई फुरायो थो वञे, छो जो ही जीव पैदा थी साधु ऐं महात्मा जो सत्संग ऐं हरि भॼन नथो करे ऐं संसारी माया ॼार में फासी वञे थो। संदसि अॻूणे जन्म जो धर्म बि हलियो थो वञे। वरी जीअं हू शाहूकार पंहिंजे अजय वास्ते जॻह ॻोल्हण वक़्तु शींहं ऐं ॿियनि जानवरनि जे डप खां भॻो थिए, लेकिन का बि जॻह नथे मिलियसि, तीअं संसारी सुख घुरण वारा बि दुख भोॻींदा आहिनि। आदमी पंहिंजे कुटुंब ऐं पंहिंजी बीमारी, कर्ज़े ऐं कॾहिं धन मिलण जे वास्ते दुख पाए 8 ई पैर चिंता में फाथो रहंदो आहे।
जहिड़ी तरह चुबुरनि ऐं गुरुड़नि वग़ैरह पखियुनि ऐं ॿियनि जानवरनि हिन वापारीअ खे ॾेई ॼारियो थिए, तहिड़ी तरह जॾहिं कुटुंब वारा झगड़ा करे विरंदा आहिनि तॾहिं बि आदमी ॾाढा दुख पाईंदा आहिनि। स्त्रीअ जी संगत अंधियारे वांगुरु सम्झणु घुरिजे। जंहिंजी संगत में वेद पुराण जा वचन ज्ञान सभु भुलिजी था वञनि ऐं जॾहिं आदमी ॿुढो थी कुझु कमाई करे नथो सघे तॾहिं कुटुंब वारा खेसि दुर्वचन चई खाधो ऐं कपिड़े जा दुख ॾींदा आहिनि। को बि संदसि आदर भाव न कंदो आहे। जहिड़ी तरह आदमी घणनि दुखनि ॾिसण ते बि मरण जो कुझु बि डपु नथो रखे, राति ॾींहुं कमाई जो सोच कंदो आहे, तीअं हिन वापारी खूह में नाग ऐं कुअनि ॾिसण ते बि मरण जो डपु न रखियो ऐं संसार ऐं परिवार में रहण खे उंधाओ खूह सम्झ ऐं हिन जे कर्मनि खे बरकत जे वण जी टारी सम्झ जंहिंखे जॾहिं हू जीए थो। ॿ कुआ कारो ऐं अचो ॾींहुं ऐं राति आहिनि, जिन जे पूरे थियण ते उमिरि गुज़रे थी। हिन वापारी खूह में जो नाग ॾिठो हो तंहिंखे काल सम्झ ऐं जीअं हू माखी जी बूंद चखण ते हरकी वियो, तीअं आदमी वॾपण में दुखनि ॾिसण ते बि पंहिंजे कुटुंब में रही ख़ुशि थो थिए। हिन दुनिया खे उहो दुख ॾियण वारो बन ॼाण जंहिं में फासी सभु जीव ख़राब थियनि था। जहिड़ी तरह तूं जगत जी माया में अटकियो पियो आहीं, तीअं हू वापारी बि स्त्री ऐं औलाद जे मोह में फासी ख़राब थियो हो। जेको वेद ऐं शास्त्र जे हुकुम मूजिबि हले थो सो पंहिंजो मतिलबु पाए थो ऐं उन्हनि हुकुमनि जे बरख़िलाफ़ हलण वारा सभई नंढा वॾा हिन माया रूपी जंगल में भुलिजी ख़राब थियनि था। सिवाइ सत्संग जे हिन खूह रूपी जंगल खां ॿाहिरि निकिरणु ॾाढो मुश्किल आहे। सभई चओ जय सिया राम। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो 13 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।